जीए साईं DM सैयद, जीए शहीद बशीर खान कुरैशी। दोस्तों ऐं साथियों, अज इन अमन मार्च जो एक ही मकसद है, एक ही एजेंडा है तो सिंध में अमन तो घुर्जे। अज इतने शिकारपुर में असांजी रैली की शुरुआत है, जेका असां 11 फरवरी का शुरू कई है। यो अमन जो काफ़िलो सजी सिंध में विंदो, सजी सिंध के झरझंद विंदो। जिन जिन जगहन ते कबायली तकरार हलन था या लाइन ऑर्डर सिचुएशन खराब है, शहरी शहरन में महफूज ना, दुकानन ते महफूज ना, तीअं ॾिठे जो धाड़ा लगन था, माण्हुनि खे अगवा कयो तो वञे, पर उन जो को भी तदारुक कोन थो थिए। हिते असांखे कबायली तकरारन में वकोड़े असांजे ॻोठनि खे तबाह कयो वियो आहे, असांजे शहरनि खे तबाह कयो वियो आहे। असांजे ॻोठनि में पीअण जे लाइ पाणी न आहे, असांजे ॻोठनि में असांजे बच्चनि जे लाइ तालीम न आहे, असांजे ॻोठनि में बेहतर जिंदगी गुज़ारण जे लाइ उन्हनि खे उते सहूलियतूं न आहिनि। असांजे माण्हुनि खे पाण में कबाइलनि में विड़ायो थो वञे, ज़ातियुनि में विड़ायो थो वञे त जीअं माण्हू पंहिंजे हक़ घुरण खां महरूम हुजनि, हक़ न घुरी सघनि। उन जे करे ये अमन जो काफ़िलो एक ही एजेंडा खणी इन शिकारपुर शहर में आयो है त हिते जिन जिन ज़ातियुनि जा झेड़ा हलन था पाण में, जिन जिन कबीलन जा झेड़ा हलन था पाण में, उहे ख़त्म करे। उन्हनि खे मां अपील कंदसि त उहे ख़त्म करे खीर खंड थियो पाण में। ये जिंदगियूं बचायो, पंहिंजे बचड़नि जूं जिंदगियूं बचायो, उन्हनि जे मुस्तक़बिल जे लाइ सोचो। ये झेड़ा ये सब कुछ खत्म करे एक प्लेटफॉर्म ते गॾु थी करे अमन जो नारो हणो ऐं पंहिंजे बचनि जे लाइ हक़ घुरो। अज हिते शिकारपुर शहर में हिन रैलीअ में उहे माण्हू बि आहिनि, चाचा अफजल शेख जहिड़ा, जंहिं शहीद बाबा सां मोहबत कई। पीर सनीअ में भी हू हली नथो सघे, पर तभी असां सां गॾु जाथा खां रैली शुरू थी है, उन महिल खां वठी हिन महिल ताईं असां सां गॾु आहे। असां चाचा अफजल शेख खे सलाम पेश था कयूं। ही शिकारपुर शहर में हुजूं ऐं बाबा जे दोस्त मज़हर हाजाने खे यादि न कयूं, इएं थी नथो सघे। चाचे समी बिलालीअ जूं मोहबतूं ऐं उन जा ही महिनत असां उनखे जस्ता पेश कयूं। अॼु हिते शिकारपुर में अमन जी रैली निकती, जंहिंजो शुरुआत शिकारपुर खां थी है ऐं अॻिते असां हर ज़िले में वेंदासीं ऐं उन जो बाज़ाब्ता असां पार्टीअ जी मीटिंग करे उन खां पोइ असां ॿिए ज़िले जो ऐलान कंदासीं। ॼाण टुटी ज़ंजीर विया, पोइ ज़िंदाननि जो छा थींदो, जिन मज़लूमनि ते वार कया, इन शैताननि जो छा थींदो, इन शैताननि जो छा थींदो।